बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अॼु असांजे फील्ड ते साईं इमदाद लाखो जेको इहा चाइना जी कंपनी आहे या नोंग याहू इंटरनेशनल, उन जो पंहिंजो आहे हिते जो एरिया ऑफिसर जेको टंडो आदम, शहदादपुर, नवाब शाह ऐं सांगड़ काफ़ी अधु सिंध खे कवर करे पियो। त साईं खे मूं फ़ोन कई त साईं तव्हां अचो त ॾिसी वञो, छो जो हिन जो जेको हिते जो सेल्स ऑफिसर आहे अथव लाखोसो, उन वीकली विज़िटूं कयूं ऐं कुझु असां हिन जो हिकिड़ो प्रोडक्ट माई मैजिक जे नाले सां उहो बि यूज़ कयो हो। ऐं त साईं वारनि खे मुंहिंजो असां ॾेखारणु चाहियूं त सभई ईअं न चवनि की फेक पोस्टूं हलाइनि पिया फेसबुक ते त हीअ जेका CKC3 आहे केम जी सोर्स वारी, त उन में माल आहे या न आहे, त उन जे हिसाब सां साईं तव्हां ॿुधायो पंहिंजे आबादगारनि खे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु साईं वटि जॾहिं विज़िट ते आयासीं ऐं CKC3 जेका आहिनि ॾाढी हाक हले पई ऐं साईं जूं पोस्टूं ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं साईं जूं ओरिजिनली पोस्टूं आहिनि, फेक कोन्हनि के। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह वैरायटी तमामु ज़बरदस्त आहे ऐं हिन जो जेको स्टाइल आहे फ्रूटिंग जो तमामु ज़बरदस्त आहे। चेन वांगुरु माल खणे थो न, चेन वांगुरु खणे थो। ऐं हिन जो जेको गोगड़ो आहे हीअ 5 फारी आहे, बोल साइज़ तमामु वॾी आहे, सुठी आहे ऐं उमेदु आहे त हीअ जेको मैनेज साईं कयो वेठो आहे तमामु ज़बरदस्त मैनेज कयो आहे। वैरायटी कहिड़ी पवंदी आहे उनखे हूंदो आहे मैनेज करणु, ऐं मैनेज साईं तमामु ज़बरदस्त कयो आहे। हालांकि हीअ छिॾो लॻणु खपे, साईं जो चवण त असांखां घाटो लॻी वियो आहे, हीअ बिल्कुलु पाण में गॾिजी विया आहिनि। सर पंहिंजो तव्हां छा सम्झो था त आबादगार लाइ हीअ जिन्सूं इनकलाब ईंदियूं आहिनि न? सर बिल्कुलु हीअ जहिड़ो हिन टाइम ते ॾिसूं पिया त फ्रूटिंग तमामु ज़बरदस्त आहे ऐं माल हेठि खां वठी मथे ताईं आहे न, हेठियों माल शेडिंग न आहे थियो, हेठियों माल बिल्कुलु सॼो लॻियल आहे। हीअ फुल साइज़ ॾियणो फुल तयारु आहे, हीअ माना हाणे जेको आहे सो तयारु थिए पियो पिकिंग जे लाइ ऐं आबादगारनि लाइ ॾिसण में अचे पियो त तमामु भली वैरायटी आहे। अॻियां हिनखे अञा हली ॾिसूं त हाइट हिन जी किथे वञे थी, फस्ट जेका हिन जी पिकिंग आहे उहा केतिरो माल ॾिए थी, उनखां अॻियां वरी माण्हू ॾिसंदो रहंदो त छा पोज़ीशन रहे थी हिन जी। वॾी महिरबानी सर, तव्हांजी वॾी महिरबानी।